अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। ऐं हाणे ठारू शाह मां नसीर अबड़ो जी रिपोर्ट। सिंधु दरिया में चाड़ बाद ठारू शाह भरिसां कचे जे इलाइक़े ठगर पतण वटि सिंधु दरिया 100 एकड़ ज़मीन खाइण लॻो। 100 एकड़नि ते बीठल फसल मेंदी जूअर वोण ऐं तिरनि जो फसल लुड़ी वियो। दरिया कचे में क़ाइम ॻोठनि ॾांहुं वधण लॻो। रहवासियुनि जो साह मुठ में अची वियो। इरिगेशन खातो तोड़े ज़िले इंतिज़ामिया ग़ाइब। ठारू शाह भरिसां कचे जे इलाइक़े मञट ऐं भूटी पतण ते दरिया में चाड़ सबबि पाणी 100 एकड़ ज़मीन खाइण लॻो। दरिया भिटुनि जूं भिटूं करण लॻो। वॾी तेज़ीअ सां ज़मीन खाइण सबबि ॻोठाणनि ऐं आबादगारनि फिदा जामड़ो मुख़्तियार सियाल शरीफ़ सोलंगी भूरल भुर्ट ऐं ॿियनि ॿुधायो त दरिया में वॾी चाड़ आई आहे। दरिया गजगोड़ सां भीड़ूं ॾेई ज़मीन खाई रहियो आहे, जंहिं सबबि असांजो बीठल तयारु तिरनि जो फसल वोणनि जूअर ऐं मेंदीअ जो फसल दरिया गिड़काए रहियो आहे। हिननि चयो त हाणे दरिया असांजे ॻोठनि जो रुख कयो आहे, जंहिं सबबि लॾ पलाण करण ते मजबूर आहियूं। हिननि चयो त असां सख़्तु परेशान आहियूं, पर हिन महिल ताईं इरिगेशन अमलदार ज़िले अमलदार तोड़े चूंडियल नुमाइंदा असां वटि न आया आहिनि, जंहिं सबबि पंहिंजी मदद पाण घरनि मां सामान कढी लॾ पलाण करण ते मजबूर आहियूं।